बिटशाह में ट्रस्ट फॉर डेमोक्रेटिक एजुकेशन इन अकाउंटेबिलिटी जे तावन सां मटियारी ज़िले सां लाॻापियल सहाफ़ियुनि जो वर्कशॉप मुनक़िद कयो वियो, जंहिंमें इस्लामाबाद मां आयल सीनियर सहाफ़ी ऐं पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मरकज़ी अॻवान नासिर ज़ैदी भी शिरकत कई। जॾहिं त वर्कशॉप में बिटशाह समेत मटियारी, हाला, न्यूज़ सईदाबाद ऐं खंडू जे सहाफ़ियुनि वॾे अघ में शिरकत कई। इन दौरान सहाफ़ियुनि तरफ़ां इदारनि तरफ़ां नंढनि शहरनि जे रिपोर्टरनि खे पघार न ॾियण, सहाफ़ती ज़िम्मेवारियुनि दौरान पुलिस समेत वॾेरनि जागीरदारनि, बाअसर सियासी अॻवाननि ऐं कामूरनि तरफ़ां मिलंदड़ धमकियुनि, तशदुद जे वाक़िअनि, कूड़नि केसनि, प्रेस क्लबनि जे मसइलनि, सिहत कार्ड, हेल्थ इंश्योरेंस, सहाफ़ी कॉलोनी, साफ़ी बिरादरी ऐं उन जे ख़ानदान जे तहफ़ुज़ बाबति मसइला पेश कया विया। मटियारी ज़िले हेडक्वार्टर समेत बिटशाह जी नगरीअ में प्रेस क्लब जी इमारत न हुजण तोड़े उॾेरोलाल जे सहाफ़ियुनि खे पुलिस तरफ़ां मिलंदड़ धमकियुनि ते आवाज़ उथारियो वियो। इस्लामाबाद जे सीनियर सहाफ़ी नासिर ज़ैदी पंहिंजे ख़िताब में चयो त सहाफ़ियुनि जे बुनियादी मसइलनि समेत उन्हनि खे तहफ़ुज़ ऐं ॿियनि सहूलियतुनि तोड़े प्रेस क्लबनि जे मामले ते इस्लामाबाद में आवाज़ उथारियो वेंदो ऐं इन हवाले सां सिंध हुकूमत जे ज़िम्मेवार अख़्तियारनि सां बि ॻाल्हायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।